सेनेट जी इंसानी हकनि बाबत फंक्शनल कमेटी जो इजलास चेयरमैन नसरीन जलील जी सदारत हेठ सिंध सेक्रेटरीट कराची में थियो, जंहिंमें औरतुनि ते हमला, जेल सुधारनि ऐं गुम थियल माण्हुनि जे मामले ते गौर विचार कयो वियो। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सेनेटर नसरीन जलील चयो त शहर में औरतुनि ते हमला कंदड़ जवाबदार खे गिरफ्तार करण लाइ खयल कदम तसली बख्श आहिनि। साइकिल पे शख्स जो स्टैब कर रहा है खवातीन को और इतने सारे वाक़यात हो चुके हैं, तो बहुत ज़्यादा इस्लामाबाद में तशवीश थी कि कराची क्या हो रहा है। उसको ख़ासतौर से वो जानने के लिए और हम पिछले साल आए थे और बहुत सारी रिकमेंडेशंस, हमारी सिफारिशात थी कि किस तरह से हम निज़ाम को बेहतर कर सकते हैं, लोगों के लिए बेहतरी ला सकते हैं। सेनेटर फरहतुल्ला बाबर जो चवण हो त इहा इंतहाई गणती जोगी ॻाल्हि आहे त गुम थियल माण्हुनि जे वाक़िअनि में घटिताई अचण बजाए इज़ाफ़ो अची वियो आहे। संदसि चवण हो त गुम थियल माण्हुनि जे मामले ते पार्लियामेंट तोड़े इंतज़ामिया बेवस ऐं लाचार बणियल आहे। नापता अफराद के हवाले से मैं सिर्फ एक जुमले में अगर बयान करूं तो वो ये होगा कि पार्लियामान बेकस है, इंतज़ामिया बेबस है। और आज हमने उनसे ये कहा कि आओ आज बेकस पार्लियामान बेबस इंतज़ामिया के साथ मिलकर हम आवाज़ उठाए और हम आपको रास्ता दिखाते, उस रास्ते पर चलते। इजलास दौरान सेनेट जी फंक्शनल कमेटी के ब्रीफिंग ॾींदे एडिशनल IG कराची मुश्ताक अहमद महर DIG सुल्तान ख्वाजा ॿुधायो त चाकू सां थियल 13 हमलनि में हिकजहिड़ाई आहे। गिरफ़्तार कयल मुबैना जवाबदार वसीम 16 सिमूं ऐं मुख़्तलिफ़ मोबाइल सेट इस्तेमाल कया, पर उन्हनि ते कंहिं बि सिम मां न त कराची मां कॉल आई न वरी वई आहे ऐं न वरी वसीम कराची आयो आहे। संदन चवण हो त इन सिलसिले में 3 नफ़्सियाती अस्पतालनि मां मरीज़नि जा तफ़सील वरिता विया आहिनि ऐं गुलिस्तान जोहर में रेंजर्स जा 100 ऐं पुलिस जा 200 एहलकार मुक़रर कया विया आहिनि। जल्द असुल जवाबदारनि ताईं पहुची वेंदासीं। शब्बीर लाशारी, सिंध TV न्यूज़, कराची।